अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तान न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं पीर ॻोठ खां। जी नाज़रीन, हिंदुस्तान में वफ़ात करे वियल हुर जमात जे ख़लीफ़े गाज़ी फ़कीर कलर जे रूह खे ईसाले सवाब लाइ हुर जमात जे चीफ ख़लीफ़े फ़कीर कादिर बख़्श मंगरियो पारां दरगाह शरीफ़ पीर ॻोठ में क़ुरान ख़्वानी। उन मौक़े ते इफ़्तार पार्टी जो पिणु एहतमाम कयो वियो, जंहिंमें ख़ानकाह जामिया राशिदिया जे ख़तीब दोस्त अली सिकंदरी पारां मौजूदा पीर पागारे पीर सैयद सबगतुल्लाह शाह जे सिहत डिघी ॼमार ऐं मुल्क ऐं क़ौम जे तरक़ीअ, ख़ुशहालीअ ऐं सलामतीअ समेत पाक फ़ौज जे कामयाबियुनि लाइ इज्तिमाई दुआ पिणु घुरी वई, जॾहिं त हज़रत पीर मोहम्मद राशिद रोज़ेदणी रहमतुल्लाह अलैह ऐं ॿियनि बुज़ुर्गनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरे दुआ घुरी वई। इफ़्तार पार्टी में ख़ानकाह ख़लीफ़ो फ़कीर मोहम्मद इकराम खोसो, ख़लीफ़ो फ़कीर वरियाम ख़ासकेली, ख़लीफ़ो पीर बख़्श गाहो, ख़लीफ़ो ग़ुलाम हैदर उनड़, फ़ैसला कमेटी जो चेयरमैन फ़कीर बख़्श जूणेजो, फ़कीर ख़ादिम हुसैन आरादीन, ख़ानकाह जे मुंशी अब्दुर्रज़ाक़ सांगरी, अब्दुल अहद सांगरी, फ़कीर हाजी ख़ुदा बख़्श दरस, अब्दुल कुदूस खिलजी समेत वॾे अंग में हुर जमात जे मुअज़्ज़िज़नि शिरकत कई। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी, पिरियालो।